क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 3 लेसन 3 टाइप्स ऑफ अलजेब्रिक एक्सप्रेशन अलजेब्री इज़हार जा किस्म पार्ट 2 आऊं आहियां वहां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में वहां खे भली कार। बारो पोइ सबक में असां अलजेब्रिक एक्सप्रेशन जा किस्म पढ़ी रहिया हुआसीं जंहिंमें असां पोलिनोमियल एक्सप्रेशन यानी घण रक़मी इज़हार पढ़ी छॾियो आहे। हिन सबक में असां रेशनल एक्सप्रेशन ऐं इरेशनल एक्सप्रेशन जे बारे में पढ़ंदासीं। रेशनल एक्सप्रेशन यानी नातिक इज़हार। Algebraic expression which can be written in the form of p of x upon q of x where q of x is not equal to 0 and p of x and q of x are polynomials called rational expression। हाणे त इहा ॻाल्हि पियो करे त अलजेब्री इज़हार जंहिंखे असां p of x upon q of x यानी अंश छेद जी सूरत में लिखी सघूं था ऐं छेद जेको हूंदो ॿुड़ी न हूंदो ऐं अंश ऐं छेद जेके हूंदा उहे ॿई पोलिनोमियल हूंदा त पोइ उन खे असां चवंदासीं रेशनल एक्सप्रेशन। ठीकु आहे, यानी जेको आहे अंश यानी पी ऑफ एक्स बि पोलिनोमियल हूंदो ऐं छेद यानी क्यू ऑफ एक्स बि असां वटि छा हूंदो उहो बि पोलिनोमियल हूंदो त पोइ ॿिनि पोलिनोमियल जे रेशियोज़ खे मथे बि पोलिनोमियल हुजे हेठि बि पोलिनोमियल हुजे त पोइ असां उन खे चवंदासीं रेशनल एक्सप्रेशन। हाणे पोइ हिते असां रेशनल नंबर पढ़ियासीं, तव्हांखे ज़हन में हूंदो त उहे कीअं हुआ, त उहे कुझु हिन तरीक़े सां हुआ, उनजी इक्वेशन कुझु हिन नमूने सां हुई त असां उनखे क्यू सां ज़ाहिर कंदासीं, लिखंदासीं त x such that x is equal to p upon q where p comma q belongs to integer and q is not equal to 0। हाणे हिते उहा बि रेशनल एक्सप्रेशन में साॻी ॻाल्हि पियो करे। हाणे अचो त असां इन ॻाल्हि खे कंपेयर था कयूं। हिते चए थो एक्स हिकु उहो अदद आहे जंहिंखे असां पी पान क्यू जी सूरत में लिखंदासीं। हाणे हिते बि ईअं पियो चए त अलजेब्रिक एक्सप्रेशन हिकु उहो इज़हार आहे जंहिंखे असां अंश छेद जी सूरत में लिखंदा आहियूं। ॻाल्हि साॻी थी वई। अरे हिते चए थो त छेद जो जेको मुल्ह आहे ज़ीरो नथो थी सघे, त हिते बि ईअं चए थो आख़िर में एंड क्यू इज़ नॉट इक्वल टू 0 यानी छेद हिते ॿुड़ी न हूंदो आहे। ऐं हिते ॿी ॻाल्हि कई अथसि अंश ऐं छेद जेके हूंदा उहे छा हूंदा, ॿई पोलिनोमियल्स हूंदा। ऐं हिते थो चए त पी कमा क्यू जो जेको मुल्ह आहे उहो इंटीजर सां तालुक़ु रखंदो, यानी इहा साॻी ॻाल्हि ई आहे हिते। ठीकु आहे, कंडीशन तक़रीबन वञी सेम ई बीठियूं आहिनि। त ॿारो हाणे ॾिसो असां कुझु मिसालनि जे थ्रू सम्झण जी कोशिशि था कयूं। हाणे असां कुझु मिसालनि जे वसीले सम्झूं था। हिते असां वटि आहे पी ऑफ एक्स, उहो छाजे बराबरि आहे, उहो आहे त 10x² माइनस 10xy प्लस 2। हिते असां वटि जेको आहे क्यू ऑफ एक्स आहे 7x² माइनस 15y प्लस 2। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं त हीउ हिकिड़ो पोलिनोमियल पियो आहे, हाणे हिते ॿियो पोलिनोमियल पियो आहे। ठीकु आहे, त पोइ हाणे असां छा कंदासीं, हिननि खे अंश छेद में लिखूं था। छा थींदो, हिते थींदो त 10x² माइनस 10xy प्लस 2 अपॉन 7x² माइनस 15y प्लस 2। ॿारो हाणे ॾिसो पहिरियां ही हिकिड़ो पोलिनोमियल हिते पियो आहे, ॿियो पोलिनोमियल हिते पियो आहे। ठीकु आहे, ऐं जॾहिं इहे ॿई पोलिनोमियल हिक ॿिए जे रेशियो में अची विया, ठीकु आहे, ॿ पोलिनोमियल जेके न अंश छेद थी आया। हिते ही अंश पियो आहे हिकिड़ो पोलिनोमियल, हिते जेको आहे हिते ही जेको पोलिनोमियल आहे अंश थी पियो आहे ऐं हिते ही जेको पोलिनोमियल आहे छेद थी पियो आहे। त पोइ हाणे असां छा चवंदासीं कि रेशनल एक्सप्रेशन। ठीकु आहे, हाणे ईअं न चइजो तव्हां ॿ पोलिनोमियल आहिनि, न, हाणे हिते ही छा आहे असां वटि, हीअ असां वटि थी वई रेशनल एक्सप्रेशन। ठीकु आहे, हाणे ही पोलिनोमियल न रहियो। हा, बाक़ी ईअं तव्हां चई सघो था त जेको आहे अंश बि पोलिनोमियल आहे, छेद बि पोलिनोमियल आहे, पर हीउ सॼो जेको आहे ओवरऑल पोलिनोमियल न रहियो। हाणे हीउ असांजो सॼो जेको छा आहे इहो आहे रेशनल, इहो आहे असां वटि हाणे रेशनल एक्सप्रेशन। उमेद हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई हूंदी। हाणे असां रेशनल एक्सप्रेशन जे कुझु वधीक मिसालनि खे ॾिसूं था। हाणे फॉर एग्ज़ाम्पल पहिरियों मिसाल आहे असांजो x+1 अपॉन x, त पी ऑफ एक्स जेको आहे उहो पोलिनोमियल आहे, त हिते एक्स जेको आहे उहो असांजो पोलिनोमियल आहे। त हिन ॿिन्हिनि जे रेशियो खे छा चवंदासीं, हाणे असां हिन खे चवंदासीं रेशनल एक्सप्रेशन।
ठीक है। ही बस रेशनल एक्सप्रेशन जो मिसाल है, ही बस हमने ते चाहे रेशनल एक्सप्रेशन जो मिसाल है। तो असां छा चवंदासीं त बिन पोलिनोमियल जे रेशियो के छा चयो वेंदो आहे रेशनल एक्सप्रेशन। तो इहा ॻाल्हि तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी पवंदी। ठीक है। ही टे असां वटि छा जा मिसाल आहिनि, ही असां वटि पोलिनोमियल, ही असां वटि टई रेशनल एक्सप्रेशन जा मिसाल आहिनि। हाणे हिकिड़ो नोट आहे तमामु घणो आम आहे, उहो आहे त every polynomial is a rational expression but every rational expression is not a polynomial। चयो त हर हिकु पोलिनोमियल जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे रेशनल एक्सप्रेशन, पर हर रेशनल एक्सप्रेशन खे असां पोलिनोमियल न चवंदा आहियूं। वारो इहो छो? हाणे ॾिसो हिकिड़ो असां वटि आहे पोलिनोमियल, उहो घणो आहे त उहो आहे एक्स स्क्वायर प्लस 3। इहे असां वटि छा आहे, इहे असां वटि आहे पोलिनोमियल। वारो हाणे ॾिसो इहा आहे त एक्स स्क्वायर प्लस 3, ये असां छा आहे, ये असां पोलिनोमियल आहे। ठीक आहे। हाणे जिते अपान में कुछ भी न हूंदो आहे, असां छा कंसीडर कंदा आहियूं 1, तो पोइ असां इनखे लिखी सघूं था अपान में 1। हाणे उन्ही जे करे छा चयो वेंदो आहे त पहिरियां ही पोलिनोमियल हुयो, हाणे ॾिसो अपान में जॾहिं मां इनखे 1 ॾिनो त हाणे ही छा थी वियो रेशनल एक्सप्रेशन। हाणे उन्ही जो चयो अथसि त हर जेको पोलिनोमियल आहे उनखे असां छा चवंदा आहियूं, असां उनखे रेशनल एक्सप्रेशन चवंदा आहियूं। छाकाणि त पोलिनोमियल जे अपान में छा आहे, कुझु न हूंदो आहे न। हिते मां ॿिया पोलिनोमियल लिखी थो वञा 7x स्क्वायर प्लस 10x, 7x स्क्वायर प्लस 10x प्लस 9, या वरी ॿियो हिते थो लिखां त 15x स्क्वायर माइनस 10xy प्लस 25। ही बस हाणे पोलिनोमियल आहे। अपान में छा आहे, कुझु बि न। हिते बि असां 1 ॾेई सघूं था, हिते बि कुझु न पियो आहे, हिते बि असां 1 ॾेई सघूं था। ठीकु आहे। हाणे उन्ही जे करे असां छा चवंदासीं, हिते हर हिकु पोलिनोमियल खे असां छा चवंदा आहियूं रेशनल एक्सप्रेशन, छाकाणि उनजे अपान में हिते 1 अची वियो आहे, तो उन्ही जे करे ही चयो अथसि। ठीकु आहे। पर हाणे मथे जेके रेशनल एक्सप्रेशन पिया आहिनि, ही बि रेशनल एक्सप्रेशन आहे, ही बि रेशनल एक्सप्रेशन आहे, ही बि रेशनल एक्सप्रेशन आहे, पर हिन खे असां पोलिनोमियल न चवंदासीं। ठीकु आहे। इहो फ़र्क़ु आहे।